बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करें। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। सब खां पहिरियों मां साफ़ी बिरादरी जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जो अवां पंहिंजो कीमती वक़्तु खे ॿुधण जे लाइ असांजे हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे। ऐं मेरे ख्याल में चंद मिनटनि जी ताख़ीर भी थी आहे, अव्हांखे इंतज़ार भी करणो पियो आहे। मां उन ते भी माज़रत खां आहियां ऐं मां पुरउमेद आहियां अव्हां दोस्तनि मां, सहाफ़ी बिरादरी मां, त जीअं हमेशा अव्हां जमियत उलमा इस्लाम के जायज़ मक़ाम ॾिनो आहे, भरपूर कवरेज ॾिनी आहे। अॻिते भी इंशाअल्लाह अज़ीज़ इहो तव्हांजो तआवुन ऐं साथ जमात सां जारी ऐं सारी रहंदो। असांजे जमियत उलमा इस्लाम जे नए तंज़ीमी इंतखाबात खां पोइ अॼु असांजे ज़िलई बॉडी नव मुंतखब ज़िलई मजलिस आमला, असांजा सरपरस्त हज़रात, असांजे तालुकनि जा उमरा ऐं नुज़मा ऐं असांजा कुछ शोबा आहिनि जमात जा दस्तूर जे मुताबिक़ उन्हनि जा सरबराह, उन्हनि जो हिकिड़ो मुश्तरका अॼु इजलास थियो आहे। असां ज़िलई सतह ते पंहिंजे तमाम तंज़ीमी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। गॾोगॾु ज़िले जी सियासी सूरत हाल जो भरपूर जाइज़ो वरितो आहे। असां ज़िले जी मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे ऐं बिलख़ुसूस अॼु असां हिते अमन व अमान जे मसइले ते, छो त अमन व अमान असांजे ज़िले जो इंतिहाई ख़राब थी चुको आहे। को रोड, को रस्तो, को इलाक़ो, को ॻोठ, को शहर, वाहण का वस्ती अमन अमान जे हवाले सां महफूज़ कोन्हे। अगवा बराए तावान, बाक़ी चोरियूं, धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। इंतज़ामिया जी रिट ख़त्म थी चुकी आहे। महसूस ईअं थो थिए त ज़िले घोटकी में झंग जो कानून नाफ़िज़ आहे। अहिड़ी सूरत हाल में जमियत उलमा इस्लाम ज़िले घोटकी जे अवाम खे न कॾहिं कल्ह तना छॾियो, न अॼु असां पंहिंजे अवाम खे तना छॾे सघूं था, न सुभाणे इंशाअल्लाह अज़ीज़। जमियत उलमा इस्लाम पंहिंजे ज़िले जे अवाम जी कल्ह भी मालिकी कई हुई, अॼु भी मालिकी जो इंशाअल्लाह हक़ अदा करे पई, सुभाणे भी जमियत अवाम सां हूंदी, बग़ैर कंहिं मसलियत जे शिकार थियण जे। मां मुतनबियो कयां थो इंतज़ामिया घोटकी खे, त इंतज़ामिया घोटकी अमन व अमान जे क़याम जे लाइ पंहिंजा तमाम सोरस बरूए कार लाइ ऐं अमन व अमान जी सूरत हाल खे अवाम जे जान, माल, इज़्ज़त, आबरू जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बनाए अहिड़ी सूरत हाल में जॾहिं ॾींहं ॾिठे जो दरिंदा सिफ़त माण्हुनि ते लश्करनि जी सूरत में हमलावर था थियनि,
पंहिंजे इज़त जे दिफ़ा में जेकॾहिं बचा जी को कोशिश तो करे तो उन्हनि खे गुलनि जो बक बणायो तो वञे। ऐं गुज़िश्ता ॾींहंनि में जेको हिंदू बिरादरी जे नौजवाननि खे टारगेट कयो वियो आहे, कादरपुर घोटकी में मां शदीद लफ़्ज़नि में उन्हनि जी मुज़म्मत बि कयां थो ऐं मां पंहिंजे हिंदू बिरादरी खे पंहिंजे भरपूर तआवुन जो यकीन बि ॾियारियां थो ऐं उन्हनि सां इज़हार हमदर्दी बि कयां थो। अमन अमान जे सूरत हाल जे पेश नज़र जमियत उलमा इस्लाम इहो महसूस कयो ऐं अॼु पंहिंजे इजलास में इहो फ़ैसिलो कयो आहे त असां 12 अक्टूबर 9 बजे सुबुह डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मीरपुर माथेले में अमुन खपे रैली कढंदासीं, जंहिंमें ज़िले घोटकी जा हज़ारे माण्हू अमन अमान जे क़याम जो मुतालबो कंदा ऐं उन में शिरकत कंदा। मां अवाम नास खे अपील कंदुसि त हू जमियत उलमा इस्लाम जे इन थींदड़ रैली में भरपूर शिरकत करे पंहिंजे इज़त, पंहिंजे जान, पंहिंजे माल जे तहफ़ुज़ जे लाइ जमियत उलमा इस्लाम जे इन रैली में भरपूर शिरकत थींदी। कबीलाई झेड़ा जेके असांजे ज़िले जे अंदरि नासूर बणिजी चुका आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में बदअमनी जो वधीक कारण बि उहे आहिनि। हक़ त इहो त इन ते सरदार, नवाब, मुंतखब MNA, MPs आवाज़ उथारना को किरदार अदा करना, लेकिन अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवणी थी पवे त उहे पंहिंजे बंगलनि ताईं महदूद आहिनि। सम्झ में नथो अचे त उन्हनि जी छा पॉलिसी, छा हिकमत अमली ऐं इन ते छा लाइ अमल आहे। लेकिन इंशाअल्लाह जमियत उलमा इस्लाम कबीलाई झेड़ींदड़ धुरनि जे तरफ़ ऐं उन्हनि बिरादरनि जे सरदारनि जे तरफ़ मिन्नत मेड़ काफ़िला वठी वेंदी ऐं जंहिंजो आगाज़ असां कल कादरपुर शहर खां कयो आहे, जो उते हिकु दफ़ो ॿीहर कबीलाई झेड़नि जो माहौल पैदा थियण जो हिकिड़ो माहौल पैदा थियो आहे ऐं जमियत उलमा इस्लाम कल मुख़्तलिफ़ धुरिन सां गॾिजी करे जेको सुंदराणी बिरादरी वटि वई आहे ऐं उन्हनि जेका भरपूर ऐं मुस्बत वोट ॾिनी आहे, मां उन ते उनजो शुक्रगुज़ार बि आहियां ऐं इहा उमेद बि कयां थो त इंशाअल्लाह अज़ीज़ बिरादरियूं पाण में खीर खंड थींदियूं ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ बिरादरियूं ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कंदियूं ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ जमियत उलमा इस्लाम इन में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदी। कुझु हुयो वधीक अमन दोस्त जेकॾहिं का ॻाल्हि आहे।